संत चवनि था कि तव्हां सुठे सां सुठो हलियो त कोई वॾी ॻाल्हि न आहे, ऐं ख़राब सां ख़राब न हलियो तॾहिं बि वॾी ॻाल्हि न आहे। मज़े जी ॻाल्हि त तॾहिं आहे जॾहिं ख़राब हलण वारे माण्हूअ सां बि असां सुठो व्यवहार कयूं। चवण जो अर्थ कि बुराईअ जो बदिलो बि असां भलाईअ सां ॾियूं। चओ हरे राम। ये भगवान कृष्ण के जरा नाले जे शिकारीअ तीर हयूं ऐं भगवान उनखे वैकुंठ मोकिले छॾियो। छाजे करे? उन नमस्कार ई त कई भगवान खे, मां तव्हांजी शरण आहियां, मुंहं मां निकिरी वियो बस। भगवान चई अरे पागल तूं सहजी में अभय थी वए, हाणे तोखे कोई भउ कोन्हे। ओॾी महिल ई विमान ते चाढ़े भगवान परलोक मोकिले छॾियो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त ॿुधायो पोइ जेको नित्य भगवान जी शरण अचे, रोज भगवान जा चरण पकड़े चएसि प्रभु यादि रखिजो, ये चई तो छॾियां, भुलिजी न वञिजो, मां तव्हांजो ई आहियां, तव्हांजी शरण आहियां, तव्हांखे प्रणाम थो कयां, यादि रखिजो। भगवान कॾहिं भुलंदा आहिनि? चओ हरे राम। एतिरो कम बि कोई सिक सां करे श्रद्धा सां भाॼी खटे वरितई, उठत बैठत सोवत उथंदे वेहंदे हलंदे भगवान खे प्रणाम कंदा हलो। सिक श्रद्धा सां विश्वास सां जीअं बि नाम 100 सुनार की एक लोहार की, जंहिं नाम में भगवान जो विश्वास मिली वेंदो आहे न, उनखे हिकु माला बि करोड़नि जे बराबरि थी वेंदी आहे। चओ हरे राम। नाम जी जे अनंत अथा महिमा आहे, ती श्रद्धा विश्वास जी वॾी महिमा अथव। इहो ई त फ़र्क़ु आहे कि थोरो सो ई विश्वास रखी करे भजन करण सां भगवान मिली वेंदा आहिनि। अहिड़ी शास्त्रनि में वाणी ईंदी आहे कि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। इन जो कोई 3.5 करोड़ बार, 3 करोड़ 50 लख बार इन जो कोई सुमरन करे तो भगवान जा साक्षात दर्शन थींदा आहिनि। ये शास्त्रनि में आयो आहे। पर चवनि था अगरि श्रद्धा विश्वास सां करे महाराज, ओहो कुछ ही ॾींहंनि में दर्शन थी वञनि। बस सिक हुजे, सिक सची आहे त प्रभु पाण ईंदा। चओ हरे राम। अचो हाणे उहो ई कीर्तन भगवान जो मिली करे कयो। कमु कंदे कंदे, हलंदे चलंदे, यात्रा कंदे बि तव्हां कीर्तन कंदा हलो। सरल आहे। नाम जपण असांखे कठिन लॻंदो आहे, कीर्तन सरल लॻंदो आहे। उनमें संगीत जी शक्ति आहे, सरस्वती माता जी कृपा आहे, भगवान जी भक्ति आहे। ऐं मिली करे संगत सां जेको हिनमहिल तव्हां कीर्तन कयो कृष्णदास सां मिली करे, जा हाणे 5 मिंट बचिया आहिनि, उहो कीर्तन कंदव महाराज, उनजी घणी महिमा कजे। उनजी महिमा तव्हांखे कई बार ॿुधाई आहे कि सत्संग की आधी घड़ी, सत्संग की आधी घड़ी, तप के बरस हजार, तप के बरस हजार। एॾो फ़ाइदो आहे। 1000 साल तपस्या जा ऐं आधी घड़ी 12 मिंट भी कोई मिली कीर्तन करे।